मुझे दिल पर नबी जी आलो आल बैत टिन हिस्सन में विराय अल्लाह आल बैतन जा टे किस्म आहिनि घणा किस्म आहिनि ॻाल्हायो टे किस्म आहिनि ऐं इन्हनि टिनी किस्मनि जे आल बैतन सां मोहब्बत करणी आहे हिकिड़ा आल बैत जिनके सरबो आल बैत विलादत या आल बैत जिनके सरबो आल बैत सकन या आल बैत जिनके सरबो आल बैत नसब हिकिड़ा आल बैत विलादत चो सबक तो पढ़ाया जे तव्हांखे यादि थी वञे अहल बैत विलादत पहिरियां कहिड़ा ॻाल्हायो अहल बैत विलादत या अहल बैत सकन छा ॻाल्हायो अहल बैत सकन ऐं ॿिया अहल बैत नसब अहल बैत विलादत केर आहिनि उहे अहल बैत उहे नबी जे घराणे वारा जेके मुंहिंजे दिल पर नबी जे घर में पैदा थिया आहिनि मुंहिंजे दिल पर नबी जा पुटड़ा मुंहिंजे महबूब जूं नियाणियूं चार पुट हज़रत सैयदना साहिबजादा कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी जो शहजादो हज़रत सैयदना तय्यब हज़रत सैयदना ताहिर हज़रत सैयदना साहिबजादा इब्राहिम रज़ी अल्लाह ताला अन्हुम ये चार पुटड़ा मदीने वाले साईं जा ऐं चार नबी जूं नियाणियूं हज़रत सैयदा रुकैया हज़रत सैयदा उम्मे कुलसूम हज़रत सैयदा ज़ैनब ऐं नबी जी नियाणी जन्नत जी मालिकियाणी सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमतुज़ ज़हरा सुभान अल्लाह सलामुल्लाह अलैहि ये चार न्याणियों चार पुट नबी जा अहल बैत विलादत आहिनि ये न चइबो त हिक न्याणी सां प्यार आहे हिक न्याणी खे मञबो बाक़ी नबी जे औलाद सां मोहब्बत न रखबी सो बि मूढ़ो मुठो आहे सो बि नबीन अक़ीदे जो अंधो आहे बातिन जो नबीन आहे असां सुन्नी नबी जे चइनी पुटनि सां बि प्यार कंदा आहियूं त नबी जी चइनी नियाणियुनि सां बि अदब ऐं एतिराम वारी मोहब्बत कंदा आहियूं नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी अब समझ में ॻाल्हि आई हले कोन आई ये इन अहल बैत विलादत ऐं ॿिया हुया अहल बैत अल्लाह खुश रखंदो तव्हांखे यादि कयो लफ़्ज़ अल्लाह तव्हांखे आबाद रखंदो अहल बैत सकन मदीने वारे साईं जा उहे अहल बैत जेके नबी जे घर में साईं सां गॾु रहंदा हुया इन अहल बैत सकन में मुझे दिल पर नबी जो घर वारियूं शामिल आहिनि मुझे नबी जो घर वारियूं मुझे रब रोज़नुमा लजपाल नबी जो अज़वाज मुतहरात उम्महातुल मोमिनीन नबी जो घर वारियूं हज़रत सैयदा तय्यबा अम्मा खदीजा बिन्त खुवैलिद रज़ी अल्लाह ताला अन्हा सैयदा आयशा बिन्त अबी बकर हज़रत सैयदा उम्मुल मोमिनीन हफ्सा बिन्त उमर इब्न अल खत्ताब हज़रत बीबी ज़ैनब बिन्त जहश बीबी मैमूना ये नबी जो घर वारियूं आहिनि नबी जो अज़वाज आहिनि इहे बि अहल बैतन में शुमार आहिनि सुभान अल्लाह ये कौन चइबो त पुट औलाद अहल बैत में शामिल आहे ऐं घर वारियूं वरी ॿाहिरि आहिनि इहे नथो थी सघे अब समझो था कोन था समझो
पांजो अकीदो सुन्नी मजबूत कर। अल्लाह शर हिदायत दे। हीअं तूफ़ान ईंदो आहे न, हिकिड़ो मिट्टी जो तूफ़ान ईंदो आहे, ॿियो साईं मुंहिंजा मींहं वारो तूफ़ान ईंदो आहे, तेज़ तूफ़ान हर शइ उॾाए खणी वेंदो आहे। हे ज़मानो पियो थो हले बद अक़ीदगी जे तूफ़ान जो। हवा कोन थी लॻे, तेज़ तूफ़ान पियो थो हले, चङा भला माण्हू उन तूफ़ान में लुड़ी हलिया विया आहिनि, बद अक़ीदगी जी वर चढ़ी विया आहिनि। नालो अहल बेतन जो, नालो नबी घराणे जो, ऐं माण्हुनि खे जहन्नम जी खॾ में उछलायो थो वञे। याद रखो मटरकोट जा आशिको, अकीदो उहो रखबो जेको 1400 सालनि खां अहल सुन्नत व जमात जो अकीदो हले पियो। चओ सुभान अल्लाह। अहल बेते सकन नबी जो घर वारियूं, यार है घर वारियूं नबी जो, यार है घर वारियूं, मुझे दिलबर नबी जे अहल बेत में शुमार आहिनि। अहल सुन्नत जो अकीदो आहे नबी जी घर वारनि सां बि अदब एहतराम ऐं शरई अकीदे वारी मोहब्बत रखण लाज़िम आहे। ऐं टियां अहल बैत नसब में जेके नबी सां शामिल आहिनि, नबी जा चाचा, नबी सुणे जा सोट, हज़रत सैयदना अब्बास, हज़रत सैयद शुहदा अमीर हमज़ा, नबी जा चाचा जन नबी ते ईमान आंदो, उहे चाचा न जन ईमान न आंदो, मुसलमान न थिया जन ईमान आंदो, नबी ते कलमो पढ़ियो, से नबी जा चाचा, उहे चाचा को अहल बेत नसब में शुमार आहिनि। नबी जा सोट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास, हज़रत सैयदना अकील बिन अबी तालिब, हज़रत सैयदना जाफर बिन अबी तालिब, हज़रत हैदर करार, मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम, नबी जा सोट बिरादर आहिनि। ये भी मुझे दिलबर नबी जे अहल बेतन में शुमार आहिनि। जोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असांखे नबी जी हर निस्बत सां प्यार, असांखे नबी जी हर निस्बत सां प्यार आहे। जेको इन्हनि सां प्यार न करे सुन्नी उन खां बेज़ार आहे, बेज़ार। चओ असां उन खां ॻाल्हायो। नबी साईं फरमायो सवाए कुल मोरिका में हदीस आहे, नबी साईं तो फरमाए मन अहब्बल्लाह अहब्बल कुरआन। जेको माण्हू अल्लाह सां मोहब्बत थो करे उन जे लाइ लाज़िम आहे त क़ुरान सां बि मोहब्बत करे। तवज्जो मुड़े दिलियूं हाज़िर कयो पुट, दिलियूं हाज़िर कयो। शुहदाए करबला जो वाक़ियो ऐं ज़िक्र इमाम हुसैन ऐं ज़िक्र अहल बैत हिननि कननि सां नाहे ॿुधबो, हिननि कननि सां ॿुधबो। दिलियूं हाज़िर कयो, हेॾे होॾे न निहारियो। मां ॾिसो केॾी मोहब्बत सां नबी जे बचड़नि जो ज़िक्र थो तव्हांखे ॿुधायां। तव्हां बि ओड़ी मोहब्बत सां महबूब जे बचड़नि जो ज़िक्र ॿुधो न। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे हैदरी। सुभान अल्लाह। सोने दिलवर नबी हज्जतुल विदा जे मौके ते खुतबो फरमायो, खुतबो इरशाद फरमायो। हज्जतुल विदा आखिरी हज जंहिंजे करण खां बाद में 2 महीननि खां पोइ साईं करीम ज़ाहिरी दुनिया ते विसाल फरमाए विया हुआ। पुट थोरो ईको घटाइस बचा, मामूली ईको घटाइस, सफ़ा बंद न कजाइस। हज्जतुल विदा ज़ुल जे महीने में हज पढ़ियो साईं जन, ऐं साईं जन घर आया तो सफ़र जे महीने में साईं जन जी तबियत मुबारक नासाज़ थी पई। रबीउल अव्वल शरीफ जे महीने में हुज़ूर अक़ाइदो जहां सल्लम विसाल फरमायो। रबीउल अव्वल में
माना 2 महीना अग में हाणे कुरान मुकम्मल थी चुको। अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम कुरान जी आयत मुबारका नाज़िल थी। आखिरी सूरत नाज़िल थी इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह। आखिरी सूरत आई कुरान जी नाज़िल थियण वारी। कुरान मुकम्मल थी चुको। मुझे दिलबर नबी पंहिंजे असहाबन खे हिकिड़ो जामे खुतबो इरशाद फरमायो हुयो। सफ़ा बंद करे जॾहिं पुट वरी वापसि साॻुणी जॻह ते बीहारीस। सुभान अल्लाह। आखिरी खुतबो तो न पर आखिरी खुतबन मंझा खुतबो नबी सोने हिकिड़ो जामे खुतबो इरशाद फरमायो पंहिंजे असहाबन खे। 1.25 लख असहाबी मुंहिंजे दिलबर नबी जे साम्हूं मौजूद हुया। पूरी जिंदगी तबलीगी जिंदगी जी जमा पूंजी साईं जे साम्हूं हुई। सहाबी हुया, सहाबियात हुयूं, नंढा वॾा नौजवान कुरारा हर मौजूद हुया। नवा पुराना असहाबी सब साम्हूं हुया। मुझे दिलबर नबी नसीहत कई अल्लाह जी तौहीद ते रहजो, कुरान ते अमल कजो, अबे अम्मा जो अदब कजो, पारे वारन जो ख्याल कजो। हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जी ॻाल्हि फरमाई। जॾहिं तकरीर करे दंग कयन फरमाइन था ए मुंहिंजा असहाबियो ॿुधो छा मूं मोहम्मद करीम तव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधाए छॾियो। छा अल्लाह जेका जिम्मेदारी मूं ते रखी हुई उहा मूं पूरी कई कि न कई। हरनी चयो या रसूल अल्लाह बदर जा औलाद तव्हां पंहिंजी जिम्मेदारी पूरी कई आहे। हाणे तकरीर पूरी थी। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो ॿुधो आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खे चवां। तव्हांजे अंदर मां 2 ॻरियूं शयूं छॾे थो वञा। मां अनकरीब वञण वारो आहियां। मां मोहम्मद करीम तव्हां खां जुदा थियण वारो आहियां। गोया के चवण चाहिनि पिया मां मोहम्मद तव्हां खां अलॻि थियण वारो आहियां। तव्हांजे अंदर 2 ॻरियूं शयूं छॾे थो वञा। जेको उन्हनि में चंबड़ी पवंदो सो कॾहिं गुमराह कोन थींदो। सुभान अल्लाह। अब साम्हूं केर आहिनि? नबी जा असहाबी। केर आहिनि? 10 ॼणा न, 20 ॼणा न, 100 ॼणा न, 1000 ॼणा न, 50,000 न, 1.25 लख असहाबी साम्हूं ऐं सहाबी। नबी फरमायो त मुंहिंजा असहाबी हिदायत जा सितारा आहिनि। जंहिंजे कढ लॻंदो तव्हां हिदायत वारा थी वेंदा। चओ सुभान अल्लाह। जॾहिं पाण हिदायत वारा आहिनि त नबी कहिड़ी हिदायत पे ॾिनी। साईं जन फरमायो ॿुधो तव्हांजे अंदर 2 ॻरियूं शयूं छॾे थो वञा। उन्हनि खां जुदा न थीजो, उन्हनि खे छॾिजो न, उन्हनि खां अलॻि न थीजो, उन्हनि खे चंबड़ी पइजो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे 2 शयूं कहिड़ियूं आहिनि? साईं जन फरमायो हिकिड़ो क़ुरान ॿियो अहल बैत। तव्हांजे अंदर हिकिड़ो क़ुरान छॾे थो वञा, ॿिया मुंहिंजा अहल बैत छॾे थो वञा। मुंहिंजे अहल बैतनि खां जुदा न थिजो, क़ुरान खां जुदा न थिजो। तव्हां कॾहिं गुमराही में न पवंदो, शैतान जे वर न चढ़ंदो, नफ़्से अम्मारा जे फितननि में मुब्तला न थींदो। क़ुरान पढ़ंदा रहो, अहल बैतनि सां मोहब्बत रखंदा रहो। अल्लाह ताला तव्हांखे हिदायत वारो बनाए छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब समझ में ॻाल्हि आई? तवज्जो मूं ॾिया। नबी साईं फरमायो तव्हां क़ुरान सां दिल लायो, अहल बैतन सां दिल लायो। नबी तो फरमाए मुंहिंजा अहल बैत क़ुरान सां जुड़ियल हूंदा, न क़ुरान अहल बैतन खां जुदा थींदो, न अहल बैत क़ुरान खां जुदा थींदा। जिथे क़ुरान हूंदो उते अहल बैत हूंदा, जिथे अहल बैत हूंदा उते क़ुरान हूंदो। इहे ॿई हिक ॿिए में लाज़िम मलज़ूम आहिनि। तव्हांजो नबी तो फरमाए मां मशर जे मैदान में कौसर जे किनारे बीठल हूंदुसि, पंहिंजे उम्मतनि खे कौसर प्यारींदो रहंदुसि। उते मुंहिंजा अहल बैत ऐं क़ुरान अचे मूंसां मिलंदा। सुभान अल्लाह। ॿई बिट हीअं गॾु ईंदा।
कुरान या अहल बैत ये गठीला मतलब यो निकतो त सैयद वो जो कुरान सा दिल लाण वारो सुभान अल्लाह मकान वसाइण वारो सैयद न तो थी सके भंग पीण वारो चरस पीण वारो नशे वापराइण वारो अहल बैतन में नाहे अम्मा फातिमा ज़हरा थी फरमाए मुंहिंजी थन्यू कॾहिं ख़राब कोन थींदी मुंहिंजी थन्यू हमेशह हिदायत वारनि जिस्मनि में रहंदी हिदायत वारो उहो जेको क़ुरान सां दिल लाहे अल्हम्दुलिल्लाह क़ुरान सां दिल लाइण वारा सच्चा सैयद तोखे अहल सुन्नत व जमात में नजर ईंदा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो मुड़िया हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह गोलड़ा शरीफ वाला सैयद सादा हजरत पीर मेहर अली जे खत्म नबूवत ते पहरो दिनो हुयो मिर्जा कादियानी सा मुनाज़रे जला जमात बादशाही मस्जिद लाहौर वारी में हलिया मुनाज़रो कयो कि मां अचां तो चैलेंज भी मिर्जे पाण दिनो पीर मेरे अली फरमायो तो मां तो मुनाज़रो कया हलिया निकरी जने पीर मेरे अली आयो तो मिर्जो कूड़ो वठी भगो जी हाणे मां दू बदू मुनाज़रो कोन कंदुस लिखत में मुनाज़रो कंदुस लिखत तू सवाल लिख मां भी सवाल लिखा लिखत में जवाब दे हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो ओ मिर्जा हलिया मुझे सामो वे कलम रखियो कागज रखियो तू सवाल लिखो मां कलम में हथ कोन विझंदुस हुकुम दींदुस कलम सवाल जो जवाब लिखो मुझे हथ विझण का बगैर कलम तुझे हर सवाल जो जवाब ॾियण शुरू अल्लाह अकबर या रसूल अल्लाह तवज्जो मुड़िया उन मुनाज़रे में हर मकतब फिक्र जो माण्हू मौजूद हो जहिड़ो देवबंदी मौलवी सो वेठो हुजे उनखे वरी शक पियो त वरी इहो कीअं थींदो पाणे कलम लिखंदो शक पियुसि पीर मेहर अली के कन में चई साईं एॾी वॾी दावा कई थी मथां कलम न लिखे त पोइ कन में वेठो वेसि सैयद कलम जी एॾी वॾी दावा त कई अथई जे कलम न लिखे त छा थींदो पोइ हज़रत सैयद पीर मेहर अली फरमायो मौलवी साहब मूं न चयो आहे जॾहिं उन चयो त लिखत में मुनाज़रो कयो मुंहिंजो दिलबर नबी साम्हूं हुयो चई ओ मेहर अली चो तू लफ़्ज़ जीअं कढंदे अल्लाह अॼु उहे करे ॾेखारींदो सुभान अल्लाह ओ यो सैयद पीर मेहर अली सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू आयो से सैयद पीर मेहर अली के चई साईं सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं काठ जी कुन्नी बाहि ते काठ रखबो तो सड़ी वेंदो बाहि ऐं काठ हिक ॿिए जा मुखालिफ़ आहिनि ज़िद आहिनि चई साईं जीअं काठ जी कुन्नी नथी ठही सघे तीअं सैयद सुन्नी नथो थी सघे ईअं मुमकिन ई नाहे सैयद हूंदो त हीअं फलाणे फ़िरके में हूंदो सैयद हूंदो त सुन्नी न हूंदो जीअं काठ जी कुन्नी नथी थी सघे तीअं सैयद सुन्नी नथो थी सघे हज़रत पीर मेहर अली जो मुरीद हुजे ॾखण वाढो छा चवंदा आहियो ॾखण चवंदा आहियो न ॾखण वेठो हुयो साईं फरमायो वञ काठ जी कुन्नी घड़े आ मुरीद हुकुम जो ताबेदार दौड़ंदो वियो वञी घड़े ठाहे जल्दी में काठ जी कुन्नी खणी आयो उन हमरा के साईं फरमायो वेझे वञे न उन सवाल जो जवाब ॾियूं था सुभान अल्लाह हमरा वेठो हजरत पीर मेहर अली जो मुरीद उहा काठ जी कुन्नी घड़े खणी आयो साईं जन फरमायो तबा काठ जी कुन्नी जे लाइ बाहि बारी वई पानी विझो हिन में चांवर विझो सुभान अल्लाह काठ जी कुन्नी खणी देगड़ी कुन्नी छा चवंदी देगड़ी न देगड़ी खणी उन जे बाहि जे मथां रखियनि सुभान अल्लाह काठ जे मथां कारो दूहो बि न
पियो चावर ट्रकन पिया पानी बड़के पियो भत्तो ठही तैयार थियो साईं फरमायो भाई ने हमरा के वठिया सामो आयो साईं फरमायो बा तू त चली पियो सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं काठ जी कुन्नी ही पई अथई सैयद सुन्नी मां वेठो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी छो सुभान अल्लाह समझ में ॻाल्हि आई अले कोन आई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुन्नीअ जी निशानी आहे त उनजी दिल क़ुरान सां हूंदी सुभान अल्लाह सैयद हुजे या गैर सैयद हुजे जे सुन्नी आहे त उनजी दिल क़ुरान सां छो त इहो सबक असांखे शहीद करबला इमाम हुसैन ॾिनो असां सुन्नी सॾायूं था अहल बैत जा हक़दार सॾायूं था क़ुरान पढ़ण खां टीहर तप चढ़ी थो वञे ओ वेढ़े सेढ़े चोलियुनि में जात में सजाए रखियो हिकिड़ा बदबख्त अहिड़ा जो अन्न लहंदो त बनी उन अन्न जे खारे ते वञो क़ुरान मथां रखंदा क़ुरान हिफ़ाज़त कजे ॾिठा अथव न अहिड़ा माण्हू अल्लाह शल पनाह में रखे हिकिड़ा बदकार माण्हू हिते मां वञा रस्तनि ते ईंदा वेंदा आहियूं क़ुरान खयूं पिननि था वेठे क़ुरान अथव असांखे ख़ैरात ॾियो एॾी क़ुरान जी बेहुरमती क़ुरान हिन जे लाइ नाज़िल थियो मेड़ वठी वेंदा क़ुरान खणी वेंदा क़ुरान मेड़ हराम इहो हराम क़ुरान मेड़ में वठी वञणु क़ुरान खे अन्न जी दन ते रखणु हराम नाजाइज़ आहे क़ुरान खणी पिनणु हराम आहे या क़ुरान जी तौहीन आहे क़ुरान इन जे लाइ नाज़िल थियो आहे क़ुरान त इन जे लाइ नाज़िल थियो आहे त जीअं इमाम हुसैन क़ुरान पढ़ी ऐं अमल करे ॾेखारियो आहे तव्हां बि ईअं पढ़ी अमल करे ॾेखारियो सुभान अल्लाह समझ में ॻाल्हि आई अले कोन आई 12 महीने पंहिंजा ईद ते कपिड़ा वठंदासीं क़ुरान जे लाइ हिकिड़ो चोली जो कपिड़ो वठी ईंदा पोइ क़ुरान जी चोली बदिलाईंदा हुआ हिंदोर रखियो हूंदो सुबुह साण उथंदा वाणिया मूर्ति जी आॾो पूॼा कंदा आहिनि न भॻवान पारत हुजे हे वरी क़ुरान जे हिंदोर खे लोॾे उन आॾो हथ ॿुधा क़ुरान पारत या क़ुरान जी आयत लिखियल हूंदी रहमान सूरत लिखियल हूंदी यासीन लिखियल हूंदी उन जे साम्हूं ई अगरबत्ती ॿारींदा गुलनि जो हार पाराईंदा यासीन खे दुकान में घर में पुट इहो मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे या हिंदुनि सां मुशाबिहत आहे इहो मकरूह अमल आहे क़ुरान जे साम्हूं अगरबत्तियूं ॿारियो जा क़ुरान जी अगरबत्ती जी ज़रूरत आहे क़ुरान नाज़िल थियो आहे त क़ुरान जी तिलावत कर न क़ुरान खे पढ़ न क़ुरान जी तिलावत कर क़ुरान दिल में नूर पैदा कंदो आहे क़ुरान चेहरे में रौनक पैदा कंदो आहे क़ुरान बेबरकतियूं ख़त्म कंदो आहे जे ॾुखारो आहीं गमज़दा आहीं परेशान आहीं क़ुरान पढ़ रब जो कलाम तुंहिंजे सीने जे बोझ खे मिटाए छॾींदो जे घर में आसीबा जिन्नुआ जिन्नतन बता कनई को तावीज़ तो हणे अमल कयो अथई तू परेशान आई सही छा कया के आमिल वट के भोपे वट के साहिर जादूगर वट वञण जी ज़रूरत नाहे क़ुरान पढ़ सूरह बकरा जी वॾे आवाज़ सां तिलावत कर घर जो दर दरियूं खोले वॾे आवाज़ सां तू पढ़ या के हाफ़िज़ खे वठी सूरह बकरा 3 ॾींहंनि ताईं पढ़ा के जी नज़र तुझे घर ते असर कोन कंदी के जो जादू असर कोन कंदो के भोपे जो अमल तुझे घर ते असर कोन कंदो जेके तावीज़ कयो बि हूंदो अल्लाह उनखे बर्बाद करे छॾींदो रब तुझे घर में नूर ऐं बरकत नाज़िल करे छॾींदो जे मकरूज़ आहीं ॾुखारो आहीं गमगीन आहीं ॾिसी तो मदद जे
मुलाकात कोन रहिया फज्र नमाज पढ़ी सूरत अंबिया जी तिलावत कर 17 सिपारे जी पहली सूरत सूरे अंबिया पढ़ महीनो भी कोन पढ़ंदे अल्लाह तुझा हर ही दुख गम बीमारियों लाहे छॾींदो कितरियूं ॻाल्हियूं ॿुधाए मौज़ू न आहे मुंहिंजो असां क़ुरान खे भायो त बस इहो पियो हुजे सजाए रखूं माना सा कुरान पढ़ो न ते अमल कर त कुरान चवे छा खुदा जी इज्जत जो कसम जे कुरान सा दिल लाती उनके बेदर ते वञण जी जरूरत ही कोन्हे अल्लाह जे हबीब जी हदीस पे पढ़ियम साईं जन फरमायो मन अहब्बल्लाह जेको माण्हू अल्लाह सां मोहब्बत थो करे अहब्बल कुरान उनके घुर्जे त कुरान सां बि मोहब्बत करण वारो बणजे रुगी पढ़णो नाहे रुगी ॾिसणो नाहे बल्कि कुरान सां मोहब्बत करणी आहे इश्क करणो आहे दिल लाथी अथई दुनिया वारनि सां दिल लाथी अथई अच्छी चमड़ी सां मूंखे से मोहब्बत थी वई आहे वरी कननि में गाना ॿुधी राहत फ़तेह अली खान खे ॿुधां शमन मीराली थो ॿुधां ओ पाण पिटिया धिका ऐं जाबा मुंहं में धूड़ पाईंदा था वधनि पिया तुंहिंजो दिल जो मन हल्को कंदा इश्क करणो अथई त क़ुरान सां कंदा अलाए मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं अलाए न सुभान अल्लाह पढ़बो कुरान इंशाअल्लाह कुरान सां मोहब्बत कबी घट में घट सीपारो तिलावत कयो सीपारो न त अध सीपारो कुरान जो पढ़ो अध सीपारो नथा पढ़ी सघो त एमी पाप सीपा कुरान जो पढ़ो भला जे हिकिड़ो पा नथा पढ़ी सघो हिकिड़ो रुकू खणी पढ़ो रोज़ानो हिकिड़ो सुफ़ो ईअं खोले हिकिड़ो सुफ़ो पढ़ो इंशाअल्लाह इहो हिकिड़ो सुफ़ो कुरान जो समझी पढ़ण सां अल्लाह तुंहिंजी ज़िंदगी तब्दील फरमाए छॾी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या साईं फरमायो मन अहब्बल कुरान जेको अल्लाह सां मोहब्बत थो करे उनखे घुर्जे त कुरान सां मोहब्बत करे व मन अहब्बल कुरान अहब्बनी जंहिंजी दिल कुरान सां आहे उनखे घुर्जे त मूं मोहम्मद करीम सां बि मोहब्बत करे हिकिड़ा माण्हू क़ुरान त पढ़नि था फ़र्क़ु सम्झंदा वञो क़ुरान त पढ़नि था पर नबी सां मोहब्बत नाहे नबी सां नातो नाहे नबी सां ताल्लुक नाहे नबी सां मोहब्बत कोन्हे का सो बि मोमिन नाहे मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए त क़ुरान सां दिल आहे त मूंसां बि मोहब्बत रखो वमन अहब्बनी अहब्ब असहाबी व कराबती जे मूंसां मोहब्बता मूसा हुब्बा त मुझे असहाबन सां ऐं मुझे कुराबतदारन अहल बैतन सां बि मोहब्बत कयो सुभान अल्लाह ये न तेजो छो त अहल बैतन सां मोहब्बत आहे सहाबा सां असांजो कुझु न वञे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो कारियूं ॾियो ना शाइस्ता ॻाल्हायो लानत न कयो ईअं न हेॾा हिकिड़ा माण्हू वरी असहाबनि जो ज़िक्र कंदा असांजी दिलि सहाबा सां ऐं बाबा सां असहाबनि जा मुहिब आहियूं अहल बैतन जो नालो न वणे अहल बैतन जो ज़िक्र न वणे मौला अली जो नालो अचे ईअं शिकिल फिरी वेंदी ॼण बकरी गिदड़ ॾिठो हुजे बघियड़ ॾिठो हुजे ॾिठो त अली जो नालो वठ बूथ फिरी वेंदी अहल बैतन सां जे मोहब्बत नाहे इन माण्हू जी हिकिड़ी निमाज़ बि क़बूल नाहे नबी जे बचड़नि सां मोहब्बत नाहे जे दिलि में अहल बैतन सां अदावत आहे बुग़्ज़ नबी जे बचड़नि सां बुग़्ज़ नबी जी आल सां बुग़्ज़ खुदा जी इज़्ज़त जो कसम बैतुल्लाह में वेही निमाज़ूं पढ़े रोज़ा रखे उन जी हिकिड़ी निमाज़ क़बूल न आहे मां तो हदीस थो ॿुधायां
चवी तो मां अहल बैत जो असहाब जो उबदार आया मोमिन आया मां कुरान तो पढ़ा मुझी बख्शिश थी वेंदी न बख्शिश तॾहिं थींदी जॾहिं नबी जे बचड़नि सां प्यार कंदे अमल तॾहिं फ़ाइदो ॾींदई जॾहिं मदीने वारे साईं जे बचड़नि सां मोहब्बत कंदे हिकिड़ो हरामी तो चवे त इमाम हुसैन नाहक ते हुयो यजीद हक ते हुयो लाहौर में वेठो आहे बदकार शिकिल जो बुछड़ो सदाए सुन्नी तो सरेआम यजीद जी तारीफ़ तो करे यजीद जी वखाण तो करे ऐं चवे तो त साईं मुंहिंजा अल्लाह शल ग़लत न चवराए अहिड़ा लफ़्ज़ जेके मां ज़बान सां ॻाल्हाए नथो सघां चवे तो समय सैयद हिक पासे यजीद जी जुती जे बराबर नथा थी सघनि अस्तग़फिरुल्लाह माज़अल्लाह मुझो एडो यजीद से प्यार थई अल्लाह कंदो क़यामत में यजीद से गड होंदे असा सुन्नी इमाम हुसैन जो हुबदार नहीं उन जे बचन से इंशाअल्लाह मोट किताब पियो मातली में लाइब्रेरी में लिखो थे 200 सफ़ा जो किताब लिखो थे हयात सय्यदना अमीरुल मोमिनीन यजीद रज़ी अल्लाह तआला नालो ही हो किताब सोशल मीडिया ॾिसो अॻ में ये कुत्ता चुप कयो वेठा हूंदा ॿिरनि में लिखा पिया हूंदा हाणे हुनजे वातनि मां लगाम निकिरी विया आहिनि सरेआम यजीद जी तारीफ़ था कनि इमाम हुसैन खे घटि वधि था ॻाल्हाइनि शर्म निकिरी वियो नबी जो हया ख़त्म थी वियो मदीने वारे साईं जो आल जो हया को अदब को एहतराम सो सभु ख़त्म थी वियो ऐं यजीद जी तारीफ़ कंदा था अहल बैतन के बारे में जेके रिवायतूं आयूं तावीलूं करे अगियां पोयां जुज़ियूं कुलियूं कढी उनके मौजू करार ॾींदा ज़ईफ़ करार ॾींदा या ग़लत आ या हीअं वा या रिवायत हीअं वा इन में हे बा उहे रिवायतूं न वणनि यजीद जी तारीफ़ जी रिवायत वणे थी अल्लाह तुझो हशर यजीद सां कंदो यजीद अॼु बि जहन्नम जी बाहि में पियो सड़े ज़ाहिर बातिन में उनजी क़ब्र जहन्नम जी बाहि में दिमश्क में यजीद जी क़ब्र आ उनजी क़ब्र जे मथा शीशे जी फैक्ट्री ठहियल शीशो ठाहींदा जंहिंमें गिलास उनजे मथा शीशे के पिघराइण जे लाइ भट्टी थी भरे पई भट्टी बाहि जी उहा यजीद जी क़ब्र जे मथा भट्टी बाहि जी भरे थी क़ब्र के अल्लाह बाहि में विझी छॾी अंदर भी जहन्नम जी बाहि बाहर भी दुनिया जी बाहि अल्लाह उनके दुनिया में भी जलायो क़ब्र में भी जलायो क़यामत में अल्लाह कंदो यो यजीद पंहिंजे साथियुनि सूधो जहन्नम में हूंदो सुन्नी इंशाअल्लाह मदीने वारे जे बचड़नि सां गॾु जन्नत में वेंदो सुभान अल्लाह इंशाअल्लाह नबी सही फरमायो मुझे पर नबी जी हदीस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह फलो अन्न रजुलन सफन बैन रुकन वल मकाम मदीने वाले साईं फरमायो तमाम को मानो हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी फसल्ला वसाम रोजा रखे ऐं नमाज़ूं पढ़े इते भी इबादत करे मस्जिदुल हराम में मस्जिदुल हराम सदी शान वारी है हिते मटर कोट में हिकड़ी नमाज पढ़ो हिक नमाज जो सवाब मस्जिदुल हराम में हिकड़ी नमाज पढ़ अल्लाह तोखे 50,000 नमाज़ुनि जो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो हाँ 1 लख नमाज़ुनि जो अजर ऐं सवाब हिकड़ी नमाज पढ़ पर मस्जिदुल हराम में सब का वधीक शान वारी जाए मकाम इब्राहिम ऐं हजरे अस्वद मुल्तजिम जे शरीफ जे विच वारी जाए आ इते जेका नमाज पढ़ कबूल आ जेका दुआ घुर कबूल आ जेका इबादत कर कबूल आ इन में शक शुबो ही नहीं पर इन जाए ते भी को नमाज पढ़े को रोजा रखे इबादत करे पर अल्लाह सा इन हाल में मिलो लकी अल्लाह व हुवा मुबग़िदुन li ahli बैत मुहम्मदिन नबी से फरमायो मरी वियो कम जे हारे उठो इन हाल में जो उन जे दिल में नबी जे अहल बैत सा बुग़्ज़ हुयो
नबी जे बचड़न सां बुग़्ज़ हुयो, नबी जी आल सां बुग़्ज़ हुयो, नबी जे शहज़ादे सां बुग़्ज़ हुयो। मुझे दिलबर नबी जी आल सां महबूबन जे बचड़न सां बुग़्ज़ हुयो। इन हाल में मरी वियो। मुझे दिलबर नबी फरमाया त दखल नार, इनके ऊंधे मुंह जहन्नम जी बाहि में उछलायो वेंदो। इन जे लाइ का बख़्शिश नाहे, को छोटकारो नाहे। छोटकारो उन जे लाइ जेको पंजतन पाक सां प्यार करण वारो। मुझे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं फरमाए, चओ सुभान अल्लाह तो पढ़ा। बख्त वारो भलारो हो शान वारो भलारो हो पंजतन सां जो प्यार आहे। बरकतूं रहमतूं सभु उन्हीअ ले बरकतूं बरकतूं रहमतूं सभु उन्हीअ ले ॿेड़ो उन जो सदा पार आहे। मुस्तफ़ा मुझे सिर जो असाई मुर्तज़ा मुझो मौला सदाई। पाक न्याणी नबीअ जी भलारी, पाक न्याणी नबीअ जी भलारी मुझो हसनैन सां प्यार आहे। मुझो हसनैन सां प्यार आहे। पंजतन सां रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत। लानतुन जा विझी गत गिचीअ में, लानतुन जा विझी गत गिचीअ में दुनिया उकबा अंदर ख्वार आहे। उन जे लाइ का इज़त नाहे, उन जे लाइ का भलाई नाहे जेको मदीने वारे साईं जे अहल बैत ऐं अली सां बुग़्ज़ रखण वारो आहे। नबी जो फरमाए अहब्बु अहली व अहब्बु अलिया। हे मुंहिंजा उम्मतियो, मुंहिंजे अहल बैतन सां प्यार कयो ऐं अली सां बि प्यार कयो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ॿुधो, मन अबगद अहदम मिन अहली, को बि माण्हू तव्हां मां जेको मुंहिंजे अहल बैतन मां के हिक सां बि बुग़्ज़ रखे, मुंहिंजे अहल बैतन मां के हिक सां वेर पाए, फ़क़द हरम शफ़ाअती, उन जे लाइ मूं मोहम्मद करीम जी शिफ़ात हराम हराम, उनखे मुंहिंजी शिफ़ात नसीब कोन थींदी। जेको मुंहिंजे अहल बैतन मां के हिक सां बुग़्ज़ रखे, जन्नत उनखे मिलंदी, कौसर उनखे मिलंदो, ऐं साईं मुंहिंजा नबी जी शिफ़ात उनखे मिलंदी। मटर कोट वारो जेको नबी ऐं आले नबी सां प्यार कंदो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयत मवद्दत नाज़िल थी, कुल्ला सलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। इन्हें जरूर आयत मवद्दत नाज़िल थी। सहाबा किराम अर्ज़ कियो, या रसूल अल्लाह मन क़राबतुक हाउलाइल्लज़ीन वजबत अलैना मवद्दतहुम। या रसूल अल्लाह तव्हांजा उहे क़ुराबतदार केर हिन, तव्हांजा अहल बैत केर हिन जिनजी मोहब्बत क़ुरान सां ते वाजिब कई आहे, लाज़िम कई आहे, उहे केर हिन? साईं जन फरमायो अली
व फातिमत वबनाहुमा। हिकिड़ो अली आहे, ॿी फातिमा है, टियों हसन ऐं चौथो हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु। सुभान अल्लाह। पुट नबी के पंहिंजे बच्चन सां प्यार। ऐं साईं जन फरमायो अदबू औलादकुम अला सलास खिसालिन, पंहिंजे औलाद खे टे ॻाल्हियूं सेखारियो। घणियूं ॻाल्हियूं? घणी ॻाल्हियूं? टे ॻाल्हियूं सेखारियो। हिकिड़ो हुब नबीकुम व हुब अहल बैतिही व क़िराअतिल क़ुरआन। हिकिड़ो पंहिंजे नबी जी मोहब्बत, वो नबी जे आल जी मोहब्बत, ऐं टियों क़ुरान पढ़णु सेखारियो। सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमायो जे माण्हू मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखी, मारिफत आल मुहम्मदिन बराअतुम मिनन नार, अहल बैत अतहार जे मकाम जी सुञाण तव्हांजे लाइ जहन्नम जी बाहि खां निजात छोटकारे जो चिठो आहे। वहुब आल मुहम्मदिन जवाज़ुन अल सिरात, ऐं अहल बैत जी मोहब्बत, मोहम्मद करीम जे आल जी मोहब्बत तव्हां खां पुल सिरात खां पार उकरण जो सर्टिफिकेट आहे। वल वलायतु लिआल मुहम्मदिन अमानुम मिनल अज़ाब, अहल बैतन सां दोस्ती, अहल बैतन जी वलायत तव्हांजे लाइ जहन्नम जी बाहि खां, अज़ाब खां, अल्लाह जे दंबर ऐं कहर खां अमान ऐं हिफ़ाज़त जो कोट आहे। जे चयो असांजो मौला अली आहे, असांजी दोस्ती हज़रत इमाम हुसैन सां आहे, असांजी वलायत जो ताल्लुक अहल बैत अतहार सां आहे। नबी तो फरमाए पोइ उनखे मुबारक आहे जो उनखे सर्टिफिकेट मिली वियो, इहो मदीने वारे साईं जे बचड़नि सां गॾु जन्नत में वेंदो। हदीस मुबारक है, साईं करीम ने फरमायो जेको मुझे अहल बैतन सां मोहब्बत रखंदे मरी वियो, कान मई फी दरजती यौमल क़ियामा, वो क़यामत जे ॾिहाड़े मूं मोहम्मद करीम जे दर्जे में मूंसां गॾु उथारियो वेंदो। असा ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा, अन करीब दिलबर नबी तोखे मक़ाम महमूद ते फाइज़ कंदासीं। मक़ाम महमूद जेको सब खां आला मक़ाम हूंदो, नबी तो फरमाए जे मुंहिंजे बचड़नि सां तव्हांजो प्यार आहे, जिते मां हूंदुसि तव्हांखे उते बिहारींदुसि। मटर कोट वारा तव्हां बि चाहियो था नबी जो साथ खपे, क़यामत में नबी जो साथ खपे। कंहिंखे खपे हथ त मथे घणो वानी साहब, पोइ नबी फरमाए छॾियो आहे जे मुंहिंजो साथ खपे। साईं था फरमाइनि जे मुंहिंजो साथ खपे त मुंहिंजे अहल बैतन सां दिलि लायो, मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखो। पुट बच्चा सभिनी खे प्यारा आहिनि, हाउ न, औलाद सभिनी खे प्यारो आहे। सब खां भलो औलाद असांजा बि औलाद आहिनि, कंहिंजो आलिम आहे, कंहिंजो हाफ़िज़ आहे, कंहिंजो कारी आहे, ख़िदमत गुज़ार आहे। बच्चो जेतिरो ख़िदमत घणी कंदो आहे ओतिरो वणंदो आहे। सभिनी जा बच्चा हिकु पासे, मुंहिंजे दिलि पर नबी जी आल जे मट मिसल नथा थी सघनि। सभु बच्चा प्यारा, पर मदीने वारे साईं खे हज़रत इमाम हुसैन सां अञा वधीक प्यार हुयो। हत्ता कि गर्मी की मौसम हुई, हैदर करार सैयदना मौला अली, हैदर करार मौला अली हजरत इमाम हसन इमाम हुसैन के बाहर वठी विया। साईं करीम न्यापो कन अली मुझे बच्चन के जल्दी घर वठी आ, जो बाहर गर्मी आहे, मत मुझे बच्चन के बीमार न करे विझी, उन्हनि के गर्मी में न वठी वन, मुझा बच्चा छांव ते वेहन जे सुकून वारा। हजरत सईदा फातिमा ज़हरा जे घर जे भर मां लंघिया, अंदरा हजरत इमाम हुसैन जो रोण जो आवाज आयो। सैयदना इमाम अली मकाम रोण लगा, रोण जो आवाज आयो। मुझे दिल पर नबी जा कदम रुक जी विया, साईं जन बीही विया। मुझे साईं फरमायो फातिमा, ओ फातिमा मुझे बच्चे हुसैन के रोण न दे, तोखे ख़बर ना है तो हुसैन जो रोण मुखे तकलीफ ॾींदो आहे।
हुसैन के रोवण न ॾे पोइ पाण मुरादो पियो रुनो पर जन तीर हया जन इमाम हुसैन के तलवारन जा घाव ॾिना करबला में इमाम हुसैन जो रत वहायो ॿुधायो छा महबूब जो रूह राज़ी थियो हूंदो उन्हनि ॾांहुं ख़ुशि थियो हूंदो नबी जो पंहिंजे बच्चन सां प्यार हुयो नबी जी न्याणी फातिमत ज़हरा जो इमाम हुसैन उनजे बच्चन सां प्यार हुयो एॾो प्यार हुयो जो करबला जे मैदान में बि उते विसारिन न पे माण्हू चवंदा त इमाम हुसैन जे गम में रो था सुन्नी तव्हां किन मां लुड़क वहायो था अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो था जंहिंमें अवाम बि रोए पुट इमाम हुसैन जे गम में रोवण मुंहिंजे दिलबर नबी जी सुन्नत आहे पहिरियों इंसान जेको गमे हुसैन में रुनो हुयो गमे हुसैन में अखियुनि मां लुटक वहाया हुई उन जो नालो मुहम्मद मुस्तफा आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये करबला जी मिट्टी जिब्रील आणे ॾिनी सईदा उम्मे सलमा थी फरमायो आहे मिट्टी साईं हथ में ही हेठि मथे पिया कर मूं पुछा कि या रसूल अल्लाह ये मिट्टी छा जी आहे साईं फरमायो उम्मे सलमा ख़बर अथई हींअर जिब्रील आयो ऐं मूंखे ॿुधाई त मुंहिंजो बच्चो हुसैन हिनखे मुंहिंजा उम्मती करबला में शहीद करे छॾियो संदन जी अखियुनि में लुड़क वहनि पिया रोंदा रोंदा साईं जन ॿाहिरि आया मजम कबीर में इमाम तबरानी आ रिवायत थी आहे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में करबला जी मिट्टी हुई हजरत अली हजरत अबू बकर हजरत अबू हुज़ैफा हजरत सैयदना सलमान अबू ज़र ग़िफ़ारी साम्हूं बीठा हुया साईं जन ने सहाबा किराम साम्हूं बीही फरमायो अखियुनि मां लुड़क वहनि पिया फरमाइनि था मुंहिंजे बच्चे हुसैन खे मुंहिंजा उम्मती करबला में शहीद कंदा नबी जो रुनो तो वे सहाबी रोवण लगा मुझा दोस्तों अल्लाह ताला का अख घुरो जेका आल बेतन जे गम में रोवण वारी हुजे मोहब्बत वारी दिल घुरो जेका आल बेतन जी मोहब्बत में धड़कण वारी हुजे खुश नसीब आ वो मुसलमान जंहिंजी दिल हजरत इमाम हुसैन साहिब आहे तव्हां के मोहब्बत ले कोने का जंहिंखे मोहब्बत आहे सो खुश नसीब आहे मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिल पर साईं जो शेर दुरूद पर त ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आहे जो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम है हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उन्हैयत जन्नत हराम आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असा के इमाम हुसैन सा प्यार अल्लाह जो शुक्र जो नबी दे बचड़न सा प्यार आहे मोहब्बत के न जगे मोहब्बत आहे हिकड़ो दफो वरी हथ मथे खणो मां अॻियां हिकड़ी ज़रूरी ॻाल्हि चवण वारो आहियां पुट जे अहल बेतन जो हुबदार आहीं जे तुंहिंजे दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत आ त पोइ इन जो सबूत ॾे जहान खे ॿुधा त मां अहल बेतन जो हुबदार आहियां दुनिया वारनि खे ॿुधा मां अहल बेतन जो हुबदार आहियां ऐं अहल बेतन जी हुब पंहिंजे किरदार सां ॿुधाइबी आहे ज़बान सां सखणी दावा घणा कनि था
चवन था त असां इमाम हुसैन जा हुबदार आहियूं इन पाक नाले के वठन था इन पाक नाले वठन का बाद में इन वात के गंदगी सा नशे सा भरन था चवंदा असां हुसैनी हुबदार आहियूं ना ही तू अहल बैतन जो हुबदार ना ही तू इमाम हुसैन जो हुबदार जे इमाम हुसैन जी हुब हुजई हा त नशो न करी हा नशो न वापराई हा शराब ऐं भंग सा दिल न लही हा चरस जा दोगारा न हली हा जे इमाम हुसैन सा हुब हुजई हा त तुंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र ते जारी हुजे तुझी ज़ुबान में कुरान जारी हुजे हा नबी जे मथा दुरूद हुजे हा तो अहल बैतन जो हुबदार आई सूरत तुझी यजीद वारी यजीद दाढ़ी कूड़ींदो हुयो यजीद जे बात में गंदगी हुंदी शराबी हुयो यजीद शराबी बद आद हुयो वादा खिलाफी कंदो हुयो कूड़ ॻाल्हाईंदो हुयो कूड़ा वायदा कंदो हुयो बदकार छोकरे बाजी कंदो हुयो यजीद बेहया इंसान हुयो ऐं तू चवी तो मां हुसैनी हुबदार आहियां कम उहे जेके यजीद कया न असां उहे कम कयूं ऐं सदायूं त इमाम हुसैन जा हुबदार आहियूं पुट इहा मोहब्बत नाहे ॿुधायां इमाम हुसैन जो किरदार छा हुयो हज़रत इमाम हुसैन जी उम्र मुबारक 56 साल 5 महीना 5 ॾिहाड़ा हुई इन उम्र में हज़रत इमाम हुसैन अली मकाम शहादत जे वक्त ताईं 25 हज मदीने खां मक्के पेरे पंध कया पेरे पंध 25 हज कया हुया हज़रत इमाम अली मकाम निमाज़ी हुयो ये हिकड़ी रकात में पूरी रात गुजारे छॾींदो हुयो एड़ी सजदे सां दिल हुई एड़ी निमाज सां मोहब्बत हुई एड़ी निमाज सां चाहत हुई जो हज़रत इमाम अली मकाम जॾहिं शहादत जो वक्त शिमिर सीने ते चढ़ियो वेठो आहे हुसैन तैयार थी शहादत जे लाइ साईं जन फरमायो थोड़ी देर बीह त मां बरकात जुमे निमाज जो सुभान अल्लाह फर्ज़ पढ़ी उन वक्त में भी इमाम हुसैन नमाज पढ़ी जे तू इमाम हुसैन जो हुबदार आई तो नमाज पढ़ छा जो अहल बैतन जो हुबदार आई जे नमाज न थी वणे नमाज न तो पढ़ी तो केड़ो हुबदार आई तू बुधा मुखे केड़े नबी जे आल नमाज छड़ी फातिमा तो ज़हरा जिंदगी में नमाज छड़ी तू हिकड़ी रिवायत बुधा हिकड़ी का रिवायत बुधा तो मौला अली नमाज छड़ी हुजे हजरत कंबर सैयदना इमाम अली मकाम जो गुलाम नालो हुयो कंबर सो तो फरमाए फजर नमाज पढ़ी इमाम अली मकाम मस्जिद का बाहर निकता कूफे जी जामे मस्जिद में बाहर निकता सामो सिज उभरे पियो पान सिज से मुखातब थी फरमाइंदा ओ सिज गवाह रे जा अली के पूरी जिंदगी अली तो के लहंदे उभरंदे ॾिठो आहे पर तो कदे अली के ग़िफ़लत में न ॾिठो हूंदो जॾहिं बि तू उभियो या लथो हूंदे तो अली के अल्लाह जी इबादत में निमाज में अल्लाह जे ज़िक्र में ॾिठो सुभान अल्लाह अहल बैतन जो हुबदार आई तो अल्लाह जो ज़िक्र कर न निमाज पढ़ न पुट मौला अली नमाज कौन छड़ी हुई इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज कौन छड़ी हुई इमाम हसन नमाज कौन छड़ी हुई इमाम हुसैन जी दिल नमाज सा हुई हजरत सैयदना गाजी करबला इमाम ज़ैनुल आबिदीन पूरी जिंदगी नमाज कौन छड़ी हुई इमाम ज़ैनुल आबिदीन के बचड़े हजरत इमाम मोहम्मद बाकिर नमाज कौन छड़ी हुई हजरत इमाम मोहम्मद जाफर सादिक नमाज कौन छड़ी हुई मूसा कासिम नमाज कौन छड़ी हुई हसन अस्करी नमाज कौन छड़ी हुई अली तकी नमाज कौन छड़ी हुई जे अहल बैतन जो हुबदार आई त नमाज पढ़ इमामन जो हुबदार आई त नमाज पढ़ नमाज छो न तो पढ़ी नमाज जो वक्त थे मकानो सायो वेठो ही नमाज जो टाइम थे ओ ताकत यारन जी कचहरी में वेठो ही न चवा त तू अहल बैतन जो हुबदार आही इन गंदी ज़बान सा इन गंदे किरदार सा अहल बैतन जो जिक्र कर जे अहल बैतन जो हुबदार आही तो हुब्बे अहल बैत जी निशानी आहे जो अहल बैतन जे हुबदारन जी दिल मस्जिद सा हुंदी ॻाल्हियूं कड़ियूं हिन ॾुखियूं हिन पर हक़ त चवणो आहे न हाँ आबिद ज़ानी है न सिंधी में चवंदा आहिनि त कंगो ॾींदे वार खुसे त भली पियो खुसे हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे भला खे ॿिए भेरे न घुराइजो पुट जे नमाज नथो पढ़ी
त तुंहिंजो हिन महफ़िल में अचण बजायो आहे, तुंहिंजो ज़िक्र हुसैन ॿुधण बजायो आहे। इमाम हुसैन जेको सबक सेखारे उन ते अमल न करी त छाजो अहल बैतन जो हुबदार आहीं? इन निमाज़ जे लाइ, इन मस्जिद जी हुरमत बचाइण जे लाइ, इन दीन खे बचाइण जे लाइ त इमाम हुसैन इहा कुर्बानी ॾिनी हुई। साईं ॾाढो ॾुखियो आहे हिन ज़माने में दाढ़ी रखण, शरीयत ते अमल करण ॾाढो औखो आहे। तुंहिंजे लाइ ॾुखियो हुयो या इमाम हुसैन जे लाइ ॾुखियो हुयो? जवाब ॾे मूंखे। तूं वञ मस्जिद में, सर्दी गर्मी में थधे गरम पानी जो बंदोबस्त थियल आहे, मस्जिद में कारपेट विछायल आहे, पखो हले थो पियो, सुकून सां मस्जिद में निमाज़ पढ़ी मोटी ईंदे। तुंहिंजे लाइ मस्जिद निमाज़ पढ़णु ॾुखियो हुयो या इमाम हुसैन जे करबला जी रत हाणी रेती ज़मीन ते बि निमाज़ पढ़ी ॾेखारी आहे? हिकड़ी निमाज़ जानी वाणी छड़े दे, मुझे दिलबर नबी फरमायो उनके 620 साल जहन्नम जी बाह में जलायो वेंदो। भरावा हक खाईंदो वठी, पाड़े वारो तोमा बेज़ार, ॻोठ वारो तोमा बेज़ार, हुन ते तोहमत हणी, हुन सां झेड़ो करी, हुन सां फसाद करी, हर हिकु मुस्लमान जी दिल रंजाईंदो वठी ऐं चवीं त मां अहल बैतन जो हुबदार आहियां। अहल बैतन इहो सबक ॾिनो आहे त माण्हुनि जो दिलियूं रंजा, मुसलमाननि जा हक़ खाईंदो वत, पराए प्लाट ते कब्ज़ो कंदो वत। इहो मुसलमाननि जो किरदार आहे, इहो अहल बैतन जो हुबदारनि जो किरदार आहे त मुसलमाननि जी सां ज़्यादती कंदो वत, चोरियूं कर, फुल कर, इहा अहल बैतन जो किरदार हुयो। तो अहल बैतन जो हुबदार आहीं त अमन अमान वारो थी, ॿियनि खे नफ़े पहुचाइण वारो थी। हज़रत इमाम अली मक़ाम सैयदना इमाम हुसैन वटि हिकिड़ो माण्हू हली आयो, क़िबला 3 ॾींहंनि खां बुखारो आहियां, मानी खारायो। सैयदना इमाम अली मक़ाम फरमायो नौकर खे वञ घर में 50,000 दिरहम पिया थी खणी हिन साहिल जे हवाले कयो। नौकर चयो ख़ादिम क़िबला या महीने जे ख़र्च जो बंदोबस्त कबो, घर वारनि ते ख़र्च कबो। साईं जन फरमायो असां बुख ते रहंदासीं पर अहल बैत के बुखारे के उन्यारे के मिस्कीन के दुख में ॾिसी नथा सघूं, इहे पैसा इन खे ॾे असांजी मदद अल्लाह फरमाईंदो। ऐं रावी चवे तो वो गुलाम तो चवे उन का 5 ॾींहंनि खां बाद में ताईं हज़रत इमाम हुसैन जे घर में चुल्ह न ॿरी आहे, मानी इमाम हुसैन जे बचन सूदो न मिली आहे, पर इमाम हुसैन अल्लाह जी राह में सखावत करण कोन छॾी आहे। समझो दाले खुदा समझो, तुझे पाड़े में का बेवा है, कोई यतीम आ, कोई मिस्कीन आ, तू भलो खाई, तू सुठो चंगो चोखो खाई ऐं उहो बुख ते हुजे ऐं तू चवी त मां अहल बैतन जो हुबदार आहियां, इहा हुब नाहे जेको तू खाई थो पंहिंजे पाड़े वारे खे बि उहो खारा। नबी साईं फरमायो इहा ईमान जी निशानी आहे। ॻाल्हि समझो दाले खुदा समझो। नबी साईं फरमायो कंहिंखे जुती पारायो अल्लाह तव्हांखे जन्नत जो जुतियूं पाराईंदो, के बेलिबास खे लिबास ओढ़ायो अल्लाह तव्हांखे 70,000 जन्नत जा नूरानी लिबास ओढ़ाईंदो। अमल कबो ले कोन कबो? अॼु वाइदो कर त जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे सा सैयदना इमाम अली मक़ाम जे दसिल फरमान ते अमल कंदे गुज़ारींदासीं। अॼु खां पोइ जंहिं शइ जो नालो गुनाह हुआ उन खां परे हटी वञे, कम उहो कबो जंहिंमें अल्लाह राज़ी, अल्लाह जो हबीब राज़ी, अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हिकु दफ़ो फातिहा शरीफ़ पढ़ो, सय्यदुश शुहदा इमाम अली मक़ाम ऐं संदन असहाबनि ऐं साथियुनि खे ईसाले सवाब हदियतन तोहफ़तन पेश कयो।